अॼुकल्ह रोज़ा हलनि पिया ऐं खोड़ सारो खाइण पीअण बि आहे डॉक्टर साहब, छा ॾिसो पिया त जेके किडनी पेशेंट आहिनि जिन खे पहिरियां ई मसइलो थियल आहे, छा उहो रोज़ो रखी सघे पियो? किडनी पेशेंट में तो इलाही पेशेंट अची था वञनि त भाई आया किडनी में पथरी आहे या गुर्दा फैल आहिनि, बिल्कुलु मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेको आहे हुन में आहिनि। जेकॾहिं गुर्दे में ऑलरेडी पथरी आहे त थोरो मुहतात थी करे रोज़े खां असां मना नथा करे सघूं, पर एहतियात खाइण पीअण में हुनखे एहतियात करिणो पवंदो। लाइट जेके डाइजेस्टेड आइटम्स आहिनि, सैरी बि उन्हनि सां करणु खपे ऐं हेवी फूड स्पाइसी फूड्स उनखे अवॉइड करणु खपे। त उन में जेको आहे सो हाइड्रेटेड रहे माण्हू, सैरी अहिड़े नमूने सां करे त हाइड्रेटेड बि रहे सही ऐं जेको डाइजेशन तव्हांजी थोरी डिलेड हुजे, अहिड़ा फूड्स खाइणु खपनि। चपाती आहे उहा खाओ तव्हां, अंडो खाओ तव्हां, ऐं कुझु जेको आहे फ्रूट जेके लाइट आहिनि, सिट्रस जेके आहिनि उहे तव्हांखे जेके एनर्जी ॾींदा, जीअं ऑरेंज आहे, बनाना आहे, डेट्स आहिनि, उहे यूज़ करणु खपनि त पोइ रोज़ो रखी सघिजे थो। उन में माण्हू हाइड्रेटेड बि रहंदो ऐं ईज़िली डाइजेस्ट बि थींदो। स्टमक फ्रेंडली फूड्स जेके चइबा आहिनि, स्टमक फ्रेंडली फूड्स तव्हां खाओ ऐं हेवी फूड्स न खाओ, तमामु घणो न खाओ, त इनशाला सभु सही रहंदो। पर रोज़े में त असां वटि एतिरियूं शयूं पयूं हूंदियूं, असीं कहिड़ी शइ न खाईंदासीं? हा, एतिरियूं शयूं आहिनि त 30 रोज़ा आहिनि माशाल्लाह, उहो हिकिड़ो रोज़ो नथा रखूं असां। इहो सोचणु खपे त बाबा इहे सिर्फ़ु अॼु जे लाइ न आहे, डेली मां खाईंदुसि। ऐं खाइण ॾिसो न, तव्हां रोज़ो त इबादत आहे, इबादत सम्झी खाओ ऐं एतिरो खाइणु खपे जेको हाइड्रेटेड रहे माण्हू सॼो ॾींहुं ऐं एनर्जी बि उहा रहे। पर ओवर ईटिंग कंदा तव्हां त डेफिनेटली पोइ खोड़ सारा प्रॉब्लम थींदा। या स्पाइसी फूड्स खाईंदो, फैटी फूड्स खाईंदो त पोइ डेफिनेटली प्रॉब्लम थींदा। बैलेंस जेको डाइट हिकिड़ो ठाहिणु खपे, प्लान करणु खपे। त जीअं डेट्स आहिनि, खारगो आहिनि, कोई राइस आहे या ब्राउन राइस, पर्टिकुलर लाइट प्रोटीन्स में जीअं एग अंडो अचे थो, ऐं चपाती जेका आहे पंहिंजी चकी जे अटे वारी, इहो खाए माण्हू सहरी में, इंशाल्लाह सभु सेट रहंदो। ऐं रोज़ो बि रखी सघे थो माण्हू पोइ आराम सां। हा, रोज़ो रखी सघे। बहितरीन डॉक्टर फिरोज़ साहब।